कश्मीर मां ख़बर ईंदा हलो त सिंधु दरिया ते ठहंदड़ 6 केनालनि ख़िलाफ़ हिकु दफ़ो ॿीहर शहीद भुट्टो जे उहिदेदारनि ऐं कारकुननि पारां इंडस हाईवे ते धरणो जारी। धरणे जी अॻवानी शहीद भुट्टो अॻवाननि बुंगल खोसो, बिलावल खोसो, कामरेड इसरार अहमद खोसो ऐं क़ौम परस्त कारकुन राशिद अली जखरानी तरफ़ां हयो वियो। केनाल नामंज़ूर जा नारा वुकला बिरादरी समेत क़ौमी कारकुननि ते पुलिस हमले खिलाफ पिण सख्त नारेबाज़ी कई वई। धरणे सबब ईंदड़ वींदड़ ट्रैफिक मुअतल थी वई, गाड़ियुनि जूं कतारूं बीजी वयूं। दोस्तों ही धरणो जेसिताईं बबरेलो जो धरणो लगल आहे, कंदकोट जो गोला मोड़ ते लगल भी आहे, ये जेसी ताईं हलदा असांजो भी धरणो उन टाइम ताईं हलदो। हीअ असांजो धरणो जेको आहे त घंटे जे लाइ, कलाक जे लाइ, हिकु ॾींहं जे लाइ, ॿ ॾींहं जे लाइ नाहे। जेसी ताईं इहे हलंदा असां भी हलंदा रहंदासीं इंशाअल्लाह। असां शहीद भुट्टे जा भली 5 फ़र्द हुजनि, असां जेको आहे त साम्राज्य सां मुक़ाबिलो कंदासीं। ही सिंधु दरिया जो मसइलो आहे, ही ज़ाती बिलावल गाज़ी जो मसइलो न आहे, शहीद भुट्टे वारनि जो मसइलो न आहे, हिकु फ़र्द जो मसइलो न आहे, ही सभिनी फ़र्दनि जो मसइलो आहे। अचो असांजो ॿांह ॿेली थियो, असां सां गॾु वियो, पंहिंजो सिंधु दरिया खे बचायो। अॼु जो धरणो तमामु बहितरीन इंशाअल्लाह थी करे गुज़रंदो। असां कश्मीर जे अवाम खे इहो ई गुज़ारिश कयूं था, कश्मीर जे धरणे में शरीक करनि, वधि खां वधि कश्मीर जे धरणे खे कामयाबु करनि, कश्मीर खे कुफ़ो न बणाइनि। बराए महिरबानी असांजो इहो ई रिक्वेस्ट आहे। सिर्फ़ु इहे असांजो जंग न आहे, असांजे धरती माता जो जंग आहे त हिकु नस्ल असांजो हज़ारे नस्ल असां पंहिंजे सिंधु दरिया ते क़ुर्बान करण लाइ तैयार आहियूं। ही धरणो असांजी एतिरे ताईं जारी रहंदो जेसिताईं केनालनि जी लेटर न ॾींदा, जेसिताईं ही धरणो असांजो कश्मीर जो पीपुल्स पार्टी शहीद भुट्टो जे तरफ़ां जारी रहंदो। गुज़रियल राति जेको कंदकोट में तक़रीबन 3 वॻे धरणे जे मथां जेको आहे त फायरिंग कई वई, असां उन अमल जी भी मज़म्मत कयूं था ऐं उन सां गॾोगॾु असांजो मुतालबो इहो ई आहे, जेसी ताईं केनालनि वारो नोटिफिकेशन न निकिरंदो तेसी ताईं समूरी सिंध में जेके एहतजाज आहिनि, धरणा आहिनि, इहे असांजा जारी सारी रहंदा। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।